हज़रत सिकंदर बोदला बहार। सैयद सिकंदर बोदला बहार लाल शहबाज़ कलंदर जो ख़लीफ़ो ऐं तालिब हो। संदन बयान लाल शहबाज़ जे तालिबनि में ॾिनो वियो आहे। हिते अनूद कासाई जे हवाले सां ॾिजे थो त अनूद कासाई हिकु ज़ालिम कासाई हो। ही माण्हुनि खे कोई गोश्त में मिलाए गोश्त विकिरो कंदो हो। मक़ामी रिवायतनि मूजिबि हिन बोदले बहार खे बि कुठो गोश्त विकिरो करे रहियो हो त कलंदर जी करामत सां ॿूटियूं कलमो पढ़ंदियूं पाण में मिली बोदलो बहार थी पयूं। चवनि था त अनूद ज़ालिम कासाई 3 दफ़ा बोदला बहार खे कुठो, 3 दफ़ा ज़िंदा थी घुमंदो फिरंदो रहियो। अहिड़ी तरह हिन ज़ालिम जी पत वाइकी थी पई। किन जो चवणु आहे त ॿूटियूं बाहि ते रखियल देगड़े मां उॾामी कलमो पढ़ंदियूं पाण में मिली ज़िंदा बोदला बहार थी पयूं। अनूद कासाई बोदला बहार खे जीअरो जाॻंदो ॾिसी शर्मसार थियो। माफ़ी वठी हमेशह लाइ तौबा कयईं। इन ई हवाले सां सेवण में हिकु खॾ जो नालो अनूद कासाई जी खॾ आहे, जंहिंमें माण्हुनि जो गोश्त कढे हॾा उछलाईंदो हो। अॼुकल्ह उन हंध खे खॾ मोहल्ला चयो वञे थो।